पांजे अंदर के पाक ऐं साफ बनायूं गिलाउन खां ग़ीबतुन खां हसद साड़ बुग़्ज़ कीने खां इन सीने के तू ऐसा मदीनो बनायूं तो अल्लाह जो कसम जने अल्लाहु अकबर कदासी काबतुल्लाह सामू अची बस आखिर में या गाल अर्ज करे मां पांजी गुफ्तगू के खत्म तो कया बीछा खत्म कयो मुफासला खत्म कयो नाराज़गियूं खत्म कयो पांजन बचड़न दा तवज्जो ॾियो पांजे नंढड़न बचड़न के सुठी तालीम ॾियारियो उन्हन के आलिम बनायो हाफिज बनायो अदा तव्हां जी सुञाणप तव्हां जो औलाद आ ज़मीनूं नाहिन बंगला नाहिन गाॾियूं तव्हां जी सुञाणप नाहे तव्हां जी सुञाणप तव्हां जो नेक ऐं सालिह औलाद जॾहिं सुभाणे इन कब्र में सुम्हंदासीं अल्लाह जो कसम जेकॾहिं बचड़ो हाफिज या आलिम हूंदई न कब्र जे मथां अची बीहंदई तुंहिंजी कब्र गुलज़ार पड़जी बेशक किसी दर्दमंद के काम आ किसी दर्दमंद के काम आ किसी डूबते को उछाल दे ये मस्त निगाह की मस्तियां किसी बदनसीब पे डाल दे वमा तौफीकी भली महफिल भला मानू भले आया हुयूं जन लए अखियूं आतियूं से हली आया यो या मोहतरम उस्ताद मोहतरम साईं नईम नूर ताहिरी साहब जन जोशीले अंदाज सां सुठे अंदाज सां सम्झाणी ॾिनी हिन वक़्त मां वरी अदब सां एहतराम सां पंहिंजे आयल महिमान हज़रत क़िबला साईं कारियल कुरान साईं मोहम्मद आशिक राजभर ताहिरी नक्शबंदी साहबन के वे अचन पंहिंजे खिताब सां सामईन के नवाज़िन सभिनी दोस्तनि जी खिदमत में गुज़ारिश आहे त दोस्त साम्हूं थी वेहो हींअर तमामु सुठी नमूने सां वेठा आहियो ऐं वणो बि था साईं मोहम्मद आशिक ताहिरी साहब ना बस आई कितने नहीं बस आप बच्चा करो तो हैदराबाद डॉक्टर साहब है सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम सुभान अल्लाह लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा ثم أذهب حبيبه إلى السماء
وأذهبه فوق سدرة المنتهى والصلاة والسلام على أشرف الرسل والخلق والأنبياء محمد المصطفى سبحان الله وعلى آله المرتضى وأصحابه أولي الكرم والصدق والصفاء كثيرا كثيرا إلى يوم اللقاء. سبحان الله. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم. سبحان الله. أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله. نحن أولياؤكم في الحياة الدنيا وفي الآخرة ولكم فيها ما تشتهي أنفسكم ولكم فيها ما تدعون. سبحان الله. نزلا من غفور رحيم. سبحان الله. وقال الله تبارك وتعالى إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. درود پاک. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه أجمعين. मर्द मुजाहिद है. मुअज़्ज़ज़ सामीन किराम, अज जो ही फ़कीरानो ऐं रूहानी प्रोग्राम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां सां गुनाहगारनि जे मथां करम करे हिन ज़िंदगीअ में अल्लाह जी ज़ात पंहिंजे क़रीब थियण जो हिकु मौक़ो अता फ़रमायो आहे।
मुझा प्यारा दोस्तों, मुझो करीम रब बेनियाज़ उन करीम रब के कंहिंजी बि परवाह नाहे। तव्हां ऐं असां ज़ईफ़ ऐं कमज़ोर आहियूं। तव्हां असांखे हिक हिक साह जे अंदरि पंहिंजे करीम रब जे कुर्ब जी ज़रूरत आहे। दोस्तों, कमज़ोर थी करे जेका तव्हां ऐं असां लापरवाही, बेरुखी, बेफरमानी इन रस्ते ते एतिरो तेज़ ऐं सख़्त अंदाज़ में हली रहिया आहियूं। जेकॾहिं मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे उम्मत वारी निस्बत जेकॾहिं तो असां वटि न हुजे हां त ख़बर पइजी वञे हां त मुंहिंजो करीम रब केतिरो बेनियाज़ आहे। मुंहिंजा दोस्त, शुक्र कयूं जो मुझे अल्लाह इंसान बनायो ऐं इंसान बनाए वरी सोने हबीब जो उम्मती बनायो। मुझा दोस्त, जेकॾहिं इहे न हुजे हां, ओ मुसलमान ज़रा पंहिंजे ॿियनि मुसलमाननि भाइरनि जे ज़िंदगीअ जे तरफ़ थोरो तवज्जो कर त अल्लाह जी बेनियाज़ी समझ में अचे। छा शाम जे रहण वारा मुसलमान नाहिन? मुसलमानो, छा शाम जा हुक्मरान मुसलमान नाहिन? छा उते बमबारी करण वारा उहे मुसलमाननि जे सपोर्ट सां न आया हन? हिकिड़े मिंट लाइ थोरी निगाह त कयो, कीअं मासूम बचड़ा बेयारो मददगार मरी रहिया हन। हुक्मरान मुसलमान अकल में पढ़ण वारा पंहिंजे मुसलमाननि भाइरनि जे मासूम बचड़नि जो कत्ले आम करे रहिया हन। ओ मुसलमान, होदा सऊदी अरबिया जे अंदर सिनेमा घर तामीर थी रहिया हन, जिद्दे जे अंदर औरतुनि खे आज़ाद रांदियूं खेलण जूं इजाज़तूं ॾिनियूं थियूं वञनि। दुबई जे अंदर गिरजा घर ठही रहिया हन, बुतखाना ठही रहिया हन। ओ मुसलमान, ॾाढो ॾुखियो वक़्तु अची वियो अथई। मुंहिंजे हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं अहले शाम जे मथां ॾुखी घड़ी अचे वञे, अहले शाम वारा जॾहिं अज़ाब में गिरफ्तार थी वञनि त पोइ कोई मुसलमान पाण ॾांहुं ख़ैर जी उम्मीद न रखे। ओ मुसलमानो, अखियूं खोलियो। ज़मानो ॾाढो ॾुखियो अची वियो आहे, वक़्तु ॾाढो तंग अची वियो आहे, ईमान बचाइण ॾाढो ॾुखियो थी वियो आहे। ओ मुसलमानो, तव्हां सां त अहिड़ी गहरी निंड में पिया आहियूं, ईअं थो महसूस थिए ॼण अल्लाह जे ज़ात वटूं के ज़िंदगीअ जा सर्टिफिकेट वठी आया आहियूं। ओ मुसलमान, अखियूं खोल। ओ मुसलमान, अखियूं खोल। ॾाढो ॾुखियो ज़मानो अची रहियो अथई। जेको दज्जाली फितनो ॿुधी चुको आहे, उहो दज्जाली फितनो अची चुको आहे। एतिरी जमायत वेठी आहे, इश्क़े मुस्तफ़ा में आयल आहियूं। दिलि चवे थी त हबीब जा ग़ुलाम आहियूं, दिलि चवे थी त आका जा ग़ुलाम आहियूं। लेकिन मुसलमानो, पंहिंजे ज़िंदगीअ ॾे निहारियूं त सही त जेके अमल था कयूं उहे अल्लाह ऐं हबीब मुस्तफ़ा जे रज़ा वारा था कयूं या ग़ैर खे राज़ी करण वारा था कयूं। मुसलमानो, अल्लाह जो क़ुरान फरमाए रहियो आहे, अलम यअनि लिल्लज़ीना आमनू अन तख़शा क़ुलूबुहुम लिज़िक्रिल्लाह। मुझो बेनियाज़ रब पुछी रहियो आहे तोखां असां खां, ओ ईमान वारो, छा अञा तव्हां जे लाइ
उहा घड़ी कान आई छा जो तव्हां जो अखियूं मां अल्लाह जे खौफ मारो अल्लाह जी ज़ात पुछी रहियो ईमान वारन खां ओ मुंहिंजा मुस्लमान भाइरो जेकॾहिं ज़िंदगीअ जे हिकिड़े काॾे दे देहार तो असां पंहिंजी ज़िंदगीअ खे सम्झो ई कोन्हे को ओ मुस्लमान अल्लाह बेवस नाहे अल्लाह मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मोहताज नाहे मुंहिंजो ख़ुदा त बेनियाज़ आ सोच मुस्लमान उहो बेनियाज़ रब जेकॾहिं हिकिड़ी शइ जेका नंढड़े में नंढड़ी तो असांखे नज़र अची रही आहे जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह तो असांजे ज़िंदगीअ मां उहा हिकिड़ी शइ रुॻी परे करे छॾे त तो असांजी ज़िंदगी कंहिं बि कम जी कान बचे मुस्लमान तो असां पंहिंजे हक़ीक़ी मक़सद जे तरफ़ अञा ताईं तवज्जो ई कोन कयो आहे समझी कोन सघिया आहियूं त तुंहिंजे असांजे ज़िंदगीअ जो मक़सद छा आहे हिकिड़े मिंट जे लाइ सोचो थी ही अखियूं हे अखियुनि में जेके पिंपिड़ियूं आहिनि नंढड़े मां नंढड़ी ॻाल्हि थो चवां मुस्लमान गौर कर हे ॿिन्ही अखियुनि जे हेठां ऐं मथां जेका पिंपिड़ी आहे कॾहिं सोचो थई त मुंहिंजे करीम रब इन में ऑटोमेटिक सिस्टम केतिरो रखियो आहे कॾहिं सोचो थई अञा मिटी परे खां उॾामंदी आहे तुंहिंजी अखि पाण ई ॼाणे बंदि थी वेंदी आहे कॾहिं बि कोन सोचो थई कॾहिं बि कोन सोचो थई बस में अल्लाह ताला असांखे इन्हनि रस्मुनि खां थोरो आज़ाद करे हलिया 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 तुंहिंजे दिलि में दुख रहिजी वञे यार न न दुख नथा तूं दुख न अल्लाह ताला तुंहिंजे ख़ुशियुनि खे अञा दुबाला करे मुझे मुसलमान भाइरो अल्लाह ताला जो खास करम तव्हां असांजे मथां थोड़ो टाइम ॻाल्हाईंदो लेकिन इंशाअल्लाह ताला वीचारो डॉक्टर सलीम थोड़ो टाइम खां वीचारे जी तमन्ना हुई बहरहाल आजिज़ हिते सेवण शरीफ खां तव्हां वटि दोस्त आया हुया सेवण खां वेठो करमपुर खां वेठो कच्चे मां असांजा ओठा दोस्त आया हल मुंहिंजा दोस्त कोई कंहिंजे खाधे जो बुखियो नाहे मिठा सब को खुदा जे इश्क में मदीने वारे घोट जे मोहब्बत में पियो अचे मुसलमानों ही पैगाम ॿुधो ऐं ज़िंदगीअ खे एतिरो घणो न समझो असां था चऊं त अञा मां 20 सालनि जो थियो हा थियो नाही 20 साल तूं खुटो हुई ज़िंदगीअ मां 30 सालनि जो थियो हा थियो नाही 30 साल खुटो हुई ज़िंदगीअ मां ज़िंदगी तुंहिंजी खुटी रही आहे थोरो तवजह ॾे हे जेका अखियुनि ॿिनि जे मथां अल्लाह तोखे भिरूं पिंपिड़ी ॾिनी आहे इन हिकिड़ी पिंपिड़ीअ जी रुॻी अज़मत ऐं हैसियत ॾिस जेकॾहिं मुंहिंजो अल्लाह तुंहिंजे पिंपिड़ीअ मां हे जेको ऑटोमेटिक सिस्टम आहे तो त कॾहिं सोचो बि कोन्हे को त मुंहिंजे पिंपिड़ीअ में बि ऑटोमेटिक सिस्टम रखियल आहे अञा मिटी होॾां उथंदी आहे तुंहिंजी अखि पाण ई ॼाणे बंदि थी वेंदी आहे जीत लॻंदो आहे अखि तुंहिंजी पाण ई बंदि थी वेंदी आहे कुदरत सां उन मां पाणी वहणु शुरू थींदो आहे उहो पाणी निकिरंदो आहे हथ लाइ ॾिस त केॾो गरम हूंदो आहे अल्लाह जे ज़ात इन नूर जे नंढड़ी शइ में एतिरो निज़ाम रखियो आहे दुनिया जो अमीर शख्स हुजे जंहिं वटि बैंकुनि में करोड़े रुपया हुजनि हज़ारे एकड़नि जो मालिक हुजे हिकिड़े मिंट लाइ सोचजां रुॻी उन जी पिंपिड़ी हेठि मथे थियणो बंदि थी वञे ॿुधाए त हू हिकिड़े मिंट निंड जे लाइ सिकी सिकी तड़पंदो या कोन तड़पंदो मुसलमान थोड़ो गौर त कर थोड़ो गौर त कर हिकिड़ी पिंपिड़ी
जेकॾहिं तुंहिंजी बंदि न थिए त तोखे सुम्हण जे लाइ ऐं अखियूं तुंहिंजूं खुलियूं पयूं हुजनि मुस्लमान त तुंहिंजी निंड जे लाइ केॾो परेशान थींदे अल्लाह क़ुरान में चयो फबि अय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान ऐं माना मां अल्लाह जे कहिड़ियुनि नेमतुनि जो तूं इनकार कंदे ओ मुस्लमान ज़रा गौर त कर अल्लाह जो कुर्ब अंदाज़ो थी त केतिरो आहे तोसां कोई ॿिनि टिनि ॻाल्हियुनि जो रुॻी मूंखे थोरो जवाबु ॾे तोखे ज़िंदगीअ जो मक़सदु मिली वेंदो ओ मुंहिंजा दोस्त हे ज़मानो फिरकनि बिरकनि जो कोन अथई हे ज़मानो त पंहिंजे ईमान बचाइण जो अथई ईमान बचा मुसलमान ओ मुसलमान थोरो मूंखे जवाबु ॾे सोची पोइ ॾिजां भले में भलो ढोर ख़रीद करे अची 5 लखनि में घोड़ो ख़रीद करे थो अची या को हलाल जानवर ख़रीद करे थो अची उहो तोखे प्यारो आहे हूंदो या कोन हूंदो सभई जवाब ॾियो प्यारो छो जो मक़सद वारी ॻाल्हि थो कयां जेकॾहिं तव्हां 1 लाख 2 लाख या 4 लाख में को जानवर ख़रीद करे अचो जेतिरा पैसा घणा ख़र्च कंदे एतिरो प्यारो वधीक हूंदो पकी ॻाल्हि आहे जवाब ॾियो ॻोठ वारा मुस्लमानो जवाब ॾियो प्यारो हूंदो एतिरो प्यारो अल्लाह जे कुदरत सां जेकॾहिं उहो मरी वञे ॿुधाए उनखे छा कंदे जवाब दे मूंखे तुंहिंजो प्यार कोन सां आहे लखे रुपया ख़र्च बि कया अथई ॿुधाए त हाणे जेकॾहिं अल्लाह जे कुदरत सां उन जानवर जे मथां मौत अची वियो मरी वियो हाणे उनखे छा कंदे जवाब ॾे कान थी ख़बर तूं छा कंदे गेले ॿार छॾे ईंदे या न जवाब दे गेले छॾे ईंदे उनखे कुत्ता पटींदा जानवर खाईंदा इहा हक़ीक़त आहे इहा हक़ीक़त कोन्हे का हलाल जानवर हुजे या हराम हुजे केॾी बि क़ीमत वारो हुजे वो खुटो छुटो खणी उछलाईंदे ओ मुसलमान गौर त कर तूं बि मरंदो आहे लेकिन तुझी अल्लाह जो प्यार ॾिस तोसां जहिड़े त मुंहिंजे रब कुर्ब कयो आहे लेकिन तोसां मरण खां पोइ बि मुंहिंजे रब जो कुर्ब निहार तोखे किनो थियण मुंहिंजो रब को नथो ॾे मुंहिंजो करीम रब इंसान खे अकुल थो ॾे हिनखे विझारियो हिनखे मिटी जिस्म सां लाहियो हिनखे पाउडर हणो हिनखे क्रीम हणो हिनखे खुशबू हणो हिनखे साबुण हणो नओं कपड़ो पहरायो एतिरो त सींगारियोसि एतिरो त सुहिणो कयोसि जो दुनिया हिन जे मुंहुं ॾिसण लाइ तड़पे त मुंहुं त ॾिसूं कॾहिं गौर कयो थी छा जेकॾहिं तूं पंहिंजे जानवर खे मरण खां पोइ ढेर ते उछलाए सघीं थो छा मुंहिंजो ख़ुदा तोखे ईअं नथो करे सघे छा जवाब दे मुसलमान तुंहिंजो पंहिंजो जानवर आहे न तो ख़रीद कयो आहे तूं मालिक ई न हुनजो पोइ जॾहिं तूं मरण खां पोइ तूं भला ईअं करे ॾेखार पंहिंजे जानवर खे मरण खां पोइ उनखे विझारे घर में रखी त ॾेखार उनजे मथां कपिड़ो ॾेई त ॾेखार उनजे मथां साबुण हणी त ॾेखार उनजे मथां अतरु हणी त ॾेखार जेकॾहिं उन मोल खे तूं अतरु हणंदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आहे मोल खे जेकॾहिं साबुण हणंदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आहे मोल शइ खे बि कॾहिं साबुण लॻो आहे मोल शइ खे बि कॾहिं अतरु लॻो आहे जेकॾहिं उन मोल जानवर खे तूं कपिड़ो मथो ॾींदे माण्हू चवंदा चरियो थी वियो आहे मोल शइ खे कॾहिं कपिड़ो बि आयो आहे छा शइ बि तुंहिंजी आहे मालिक बि तूं आहीं पर ईअं नथो करी तूं बि मालिक आहीं मुंहिंजो रब बि मालिक आहे तूं पंहिंजे मालिकीअ ॾे निहार वरी मुंहिंजे रब जे मालिकीअ ॾे निहार तूं पंहिंजे संभाल ॾे निहार वरी मुंहिंजे रब जे संभाल ॾे निहार तूं पंहिंजे प्यार ॾे निहार वरी मुंहिंजे रब जे प्यार ॾे निहार ओ बेवफा मुस्लमान तूं जंहिंसां जेतिरो बि प्यार करे ढेर ते उछलाए ईंदो आहीं मगर मुंहिंजो रब निहार मगर मुंहिंजे रब जो प्यार निहार जॾहिं तूं जहिड़ो आहीं तॾहिं त तोखे प्यार ॾे मुंहिंजो रब तुंहिंजे हलण जे
ला सवारियूं पैदा करे मुंहिंजो रब, तुंहिंजे खाइण जे लाइ फ्रूट पैदा करे मुंहिंजो रब, तुंहिंजे खिलण जे लाइ वात ॾे मुंहिंजो रब तोखे, ॾिसण जे लाइ अखियूं ॾे मुंहिंजो रब तोखे, ॻाल्हाइण जे लाइ ज़ुबान ॾे तोखे, ॿुधण जे लाइ कन ॾे तोखे, दुनिया में इज़त सां घुमण जे लाइ मुंहिंजो रब अकुल ॾे तोखे। तूं चेरो हई तॾहिं बि तोसां मुंहिंजो रब एतिरो प्यार थो करे, पर यार जॾहिं तूं मरी थो वञी ॾिस को बि मुंहिंजो रब तोसां केॾो प्यार थो करे। ओ बेवफा इंसान, ओ बेवफा बेक़दर इंसान, तू कंहिंसां प्यार थो करी, मुंहिंजो रब तोसां जहिड़े बि प्यार करे, पर जॾहिं तूं मरी वञी पोइ बि मुंहिंजे रब जो प्यार निहार। कीअं इंसाननि जे दिल में मुंहिंजो रब तुंहिंजे लाइ प्यार पैदा थो करे, उहे कीअं तोखे मुंहिंजा दोस्त सुणनि साबुणनि सां विंजारीनि था, कीअं न तुंहिंजे मथां अशहद कलमे जो विर्द कनि था, कीअं न तोखे भलीअ सेज ते सुम्हारीनि था, कीअं न तोखे नओं कपिड़ो वठी कफन जे सूरत में पाराइनि था, कीअं न तुंहिंजे मुंहं ते तुंहिंजे कपिड़नि ते अतुर अंबीर हणनि था। एतिरो त तोखे मुंहिंजो रब सुहिणो थो बनाए जो तुंहिंजी शइ जॾहिं मरी वञे त ढेर ते उछलाइजी, मगर जॾहिं मुंहिंजे रब जो बानो मरे त मुंहिंजो रब थो चवे त तूं पंहिंजो प्यार बि निहार, हाणे मुंहिंजो प्यार बि निहार। मां दुनिया जे दिल में तुंहिंजे लाइ एतिरी मोहब्बत थो पैदा कयां जो माण्हू तुंहिंजे मुंहं ॾिसण लाइ दीवाना लॻा पिया। छा मुसलमान तोखे पंहिंजी शइ खे ढेर ते उछलाइण जी ताक़त आहे? तोखां को पुछण वारो कोन्हे जे मुंहिंजो रब तोसां ईअं करे त तूं कुझु करे सघीं थो छा? जवाब ॾे मुसलमान, तूं कुझु करे सघीं थो? जानवर अञा देर सां थप कंदो आहे, इंसान तूं पहिरीं थप कंदो। जानवर ॾंदण कोन ॾींदो आहे, लेकिन उन जे भर में पीह कोन मां तोखे उहो खाईंदो, तोखे धप कान ॾी, तूं हिकिड़ा ॿ ॾींहं ॾंदण त न ॾे, पोइ ॾिस त पंहिंजे वात मां तोखे धप अचे थी या नथी अचे। ऐं इंसान पंहिंजी हक़ीक़त सुञाण, पंहिंजो क़दर कर उन करीम रब जा जेके थोरा अथई, मुंहिंजे करीम रब जेके एहसान कया अथई, उन्हनि खे भुलाए न। अगरि अॼु भुलाए छॾे त मुंहिंजो रब चवे थो यादि रखी छॾिजां, मां अल्लाह ॾाढो बेनियाज़ आहियां। हिन दुनिया जे अंदरि मां रब तोखे इन करे इहा इज़त थो ॾियां जो मां रब तोखे चहिरो पंहिंजे यार वारो ॾिनो। ईअं न सोचजां त मूंखे इज़त शायदि इन करे थी मिले त मां रंग जो भलो हां, मूंखे इज़त शायदि इन करे थी मिले त मां खानदान जो भलो हां। न न, मुंहिंजो रब थो चवे निहार, मां अल्लाह जे प्यार ॾे निहार। मां रब प्यार इन करे थो तोसां कयां ए इंसान जो मां तुंहिंजे सूरत में पंहिंजे यार खे मोकिलियो आहे दुनिया ते। बसि जंहिं यार सां मां अल्लाह जो प्यार आहे, उन यार जे सूरत सां बि प्यार आहे। ऐं इंसान रब थो चवे ऐं इंसान निहार, हिंदू आहे, काफ़िर आहे, यहूदी आहे, मुशरिक आहे, मुर्तदा, मां रब खे मञे बि कोन थो, मां रब जा थोरा बि कोन थो मञे, कुझु बि कोन थो करे, पर पोइ बि मां रब उनखे सूरत बि सुहिणी थो ॾियां, रिज़्क बि ॾियांसि थो, इज़त बि ॾियांसि थो, सिहत बि ॾियांसि थो। छो जो मुंहिंजे यार जे सूरत जे पर्दे में लिखी आयो आहे, जेको यार जे सूरत जे पर्दे में लिखी थो अचे, मां रब उन सां एॾो प्यार थो कयां। पर जेको मुंहिंजे यार जे पर्दे जे सूरत में अचण सां गॾु मुंहिंजे यार जे सीरत वांगुरु पंहिंजी सीरत बनाए, रब थो चए ॿुधा मां उन सां केतिरो प्यार कंदो। ओ मुसलमान, ॾाढी कूड़ियूं था, कंहिंखे राज़ी था कयूं? छा मुंहिंजो महबूब मुस्तफ़ा इन अमल सां राज़ी थींदो आहे? ओ मुसलमान, पंहिंजे ईमानी गैरत ॾे निहार। अॼु नौजवान मुसलमान ॾाढ़ीअ जूं डिज़ाइनियूं थो ठाहे। अफ़सोस आहे मुसलमान, अफ़सोस आहे मुसलमान, तुंहिंजे इन कलमे वारे पढ़ण जे मथां उन मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे सुन्नत सां मज़ाक़ूं करे रहियो आहे। कॾहिं अमिताभ बच्चन वारी सूरत बनाए वेठो आहे, कॾहिं उन्हनि जी सूरत बनाए वेठो आहे। उन्हनि त मुंहिंजे हबीब जे सुन्नत सां मज़ाक़ूं कयूं आहिनि,
मुझे प्रिय जे सुन्नत सां ठठोलू कयूं हन केॾो हिन कूड़े वरी हीअं पिया ठाहीन केॾी महिल हिते पिया ठाहीन केॾी महिल हिते पिया ठाहीन मुझे महबूब मुस्तफा जे सुन्नत सां गैर मज़ाक करे ओ मुंहिंजा दोस्त तुंहिंजे पीउ जे नाले सां केरु मज़ाक करे त तुंहिंजी गैरत बर्दाश्त कोन कंदी तुंहिंजे भाउ जो नालो वठी केरु मज़ाक करे उनजी सूरत केरु ठाहे मज़ाक करे तोखां बर्दाश्त कोन थींदो ओ नौजवान आए पाए तुंहिंजे हाल जे मथां जो गैर मुंहिंजे मुस्तफा जे सुन्नत ते मज़ाक करे तूं वरी उन गैर खे राज़ी थो करी मुंहिंजे मुस्तफा खे नाराज़ थो करे ऐं वरी मुंहिंजे महबूब मुस्तफा दे आहा मुझो महबूब मुस्तफा उहो आहे जेको आधी रात जो उथंदो आहे तहज्जुद जी नमाज़ अदा कंदो आहे ज़ारो कतार मुझो हबीब सुहिणो रोंदो आहे ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं हबीबनि जे गलनि तां ज़ारो कतार लुड़क लड़ंदा आहिनि ओ मुंहिंजा सुहिणा उन ज़ारो